भाऊ मुझे बूटन जूं तड़ियूं तो बद बूटन जूं तणियूं यार तू माज़ूर माण्हू आ चलो ठीक आ बधाई थो बूटन जूं तणियूं तू पैदाइशी माज़ूर आ या तोखे का धक बक लगो मां बा लगड़ उठ रहा पे कोठे तू किरी पे बा माजूर थी मांजू तो जो बई बाहू माज़ूर हैं तू मोटरसाइकिल की हलाइंदो हे मोटरसाइकिल मांजी ना है मांजे दोस्त जी आ माने आलेंदो वो चया ते ख्याल रख मां अचां तो बूटन जूं तणियूं बधी छडियूं हाणे मां हली पियुस ठीक है भाऊ मेहरबानी हेलो डिड फुटिया तोखे पैसा दींदुम अञा तक मारो दोस्त भी ना आया किथे मां पकड़जी ना पवा हा डिड फुटिया करोड़पति कॉलोनी आ न जेकी इनारे चौक ते मां बीठो हलियो आ सामू अचे तो हाँ दीद पइजी वई डिड फुटिया अचे तो मां कटां तो डिड फुटियो पुजियो मोगा मुखे दे पंहिंजा पैसा हाँ घबराए ना आज तो जेला मां पूरा 2 लाख रुपया ऑनलाइन जेको कर्जो हुयो ना हाणे तोखे सॼा पैसा देई छॾां तो पैसा यार इन खीसे में हजारन वाला नोट हुआ खड़का काने यार इन खीसे में भी कौन है न यार हेडा भी कौन है न यार समझ नथी अचे घरां त मां पैसा खणी आयो हम पुतले के खड़े में लिखा मैं मोटरसाइकिल फिराए वठा यार पैसा का दे आमा जा मोगा आ तुझे टोपीडा में कौन हल दो मुखे पंहिंजा पैसा दे जाई में मां पंजा पैसा आंदा तो के देना हुया ना रस्ते में मुसा कोई शैतानगी करे यार गाल के समझ तू हाने थदो थी घर वण शाम जो तो के पैसा मिलदा अरे हराम खोरो भगावेंदा आयो इनन जी काट लगी पवा हे किथे भजी ना वणन हाने ये कई बार विया हुंदा मां इनन के काठे गोलींदुम लगे थो त ये झांगारे पासे दा वणी करे सिधो वाह जी काटते विया हुंदा वाह ते वणी करे शॉर्टकट रस्तो थो वठांस पण गाड़ी पैदल छो का तेल दाव स्टार्ट कर त हलू ना तेल न विझाए ते धूड़ हलती गाड़ी ने भागा जय माल मां तो जे बूट जूं तणियूं बधा पियो ना उन माल मां जे खीसे में पूरा 2 लाख रुपया हुया मुखे हमरा के देना हाने 2 लाख रुपया मुझे खीसे में कोनन लगे थो त तू ही चुरायन तो बाहर लेते ते मां जी तलाशी वेठ मां धुए बिनिन बहन को माजूर आ भाऊ तो के तमारे दोस्त शक का मुझे दोस्त चोर आ शक त आहे ना मुखे तव्हां ॿिन्हिनि ते छो जे रस्ते में मांखे का ॿियो माण्हू टकरियो ई न आहे मुंहिंजा पूरा 2 लाख रुपया गुम थी विया आहिनि मां हिन जी तलाशी वठंदुमि हितां कोन वञणु ॾींदोसांव ईअं हेॾे थिया तव्हां वटि पैसा कोन्हनि मुंहिंजा पैसा काथे रस्ते में गुम थी विया हूंदा माज़रत थो चाहियां हरू भरू मां तव्हांजो टाइम विञायो था मूंखे इन पुल का टपंदे भला भाऊ लगे पियो ॾकड़ी त मांजी बीहे ही न पई बबलू ॾेयार तू कौन ॾिजे हां पुल टपी आया से मां जी तो के बूटलू मांखे मोटरसाइकिल में हाथ विधल हुयो अच्छा वडो होशियार आ बबलू वडो चलाक अन्या तो चलाकी तू डिठी ना है तो पैसा कौन निकता छा पैसा पोते रखिया टोपी में पैसा इन अच्छा कढा दिसू हाणे त विच ते अची वियो मां अपुड़ी हाणे इन पुल के क्रॉस करणो आहे ईअं न जे पाणी मथे चढ़ी अचे घाटे ते वञी पुॼे मोगेज मार खबर ना चार 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 अरे हेडे अगाड़े मांखे चई पियो त मुंहिंजूं बाहूं कोन्हनि मुंहिंजा 2 हाथ कोन्हनि मां माज़ूर आहियां हे पैसा मुंहिंजा आहिनि मूंखे ॾे पैसा पंहिंजा अध पैसा इने भी आहिनि इने भी सो वरतो हराम खोर काट पैसा किथे आहिनि पैसा पूरा कंदा रस्ते वेंदड़ हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त कीअं थींदी आहे मोगे जी मार खबर ना चार